मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। अच्छा साईं, पुराणा नोट ज़्यादा ॾेई करे ऐं नवां नोट घटि वठणु कीअं आहे? मसइलनि जे तौर ते 1300 रुपया ॾेई करे बैंक खां 1000 वठणु कीअं आहे? अमूमन असांजी शादी जे अंदरि इहो माहौल हले थो। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि यादि रखणु खपे, तमामु मुस्लमान इहा ॻाल्हि ज़हन में रखनि, हर उन पैसे खे मटाइण में जंहिंजी मालियत पंहिंजे मुल्क जे अंदरि बराबरि आहे, ऐं उनखे ज़्यादा पैसा ॾेई करे थोरा पैसा वठणु, पर नवां पैसा वठणु, हे नाजाइज़, हराम ऐं सूद वारो अमल आहे। छाजे करे जेके तव्हां पैसा ॾियो था उनजी मालियत पंहिंजे मुल्क में ओतिरी ई आहे। मसइलन तौरु 1300 रुपया ॾेई करे, 1200 रुपया ॾेई करे, ऐं जेके असांजा मुस्लमान बैंक खां नवां नोट 1000 रुपया वठंदा आहिनि ऐं बैंक वारा सिर्फ़ु नवां नोट ॾींदा आहिनि, त यादि रखणु खपे त इहो जेको तरीक़ो आहे, इहो तरीक़ो नाजाइज़, इहो तरीक़ो हराम, ऐं अहिड़ी तरह इहो तरीक़ो सूद वारो तरीक़ो आहे। इन खां बचणु खपे। असां तमामु मुस्लमान खे इहा ख़बर आहे ई न त हे सूद वारो हिकिड़ो कमु कनि था। बाक़ी उन पैसे खे एक्सचेंज करण में, उन पैसे खे मटाइण में कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे जंहिंजी मालियत हिते बराबरि न हुजे। मसइलन तौरु असां दुबई जो 1000 उनखे असां हिते एक्सचेंज करायूं, मटायूं, त असांखे मिलंदा 77,000 या 78,000। त हे बिल्कुलु जाइज़ आहे। छाजे करे त दुबई जो 1000 जेको आहे उहो वधीक वैल्यू थो रखे, उनजी मालियत ज़्यादा आहे पंहिंजे पाकिस्तान जे अंदरि। बाक़ी पाकिस्तान जे अंदरि पंहिंजा नोट ॾेई करे, पंहिंजो पैसो ॾेई करे, इन खे जेकॾहिं असां एक्सचेंज करायूं था उन में असां ज़्यादा पैसो ॾियूं था ऐं हो असांखे वापसि घटि पैसो ॾियनि था, त यादि रखणु खपे त हे नाजाइज़, हराम ऐं सूद वारो अमल आहे। हे अक्सर असांजा मुस्लमान शादी जे अंदरि इहो तरीक़ो इस्तेमालु कनि था। अक्सर मुस्लमान शादी थी 1200 रुपया बैंक खे ॾेई करे 1000 जा नवां नोट वठंदा।